जो या रसूल अल्लाह जैबो के दीवाना खामोश हो ये बुलंद आवाज जो या रसूल अल्लाह जैबो या मौला जो कद पढ़ाए तो मेरा पार फरमा जा या रसूल अल्लाह जैबो या रसूल अल्लाह जैबो जो इसम आए गद अल्लाह सा या रसूल अल्लाह जैबो आज़म कुर्बान बना मुझे दिल पर नबी जे मकाम ता अल्लाह ताला त पंहिंजे दिल पर नबी जो शान ॿुधाए तो जेके समझ में अचे सुनी तो के मुबारक जो अल्लाह ताला दिल पर नबी जो कलमो भी नसीब फरमायो आ तो दिल पर नबी जो प्यार भी नसीब फरमायो ओ जने अल्लाह ताला लोहे महफूज के ठाण फरमायो वही अल्लाह ताला कलम के ठाण फरमायो कलम के हुक्म दिनो आयो ओ कलम लिख ला इलाहा इल्लल्लाह कलम के हुक्म थियो आहे देने आयो कलम ला इलाहा इल्लल्लाह लिखण शुरू कयो कलम के लिखंदे लिखंदे ला इलाहा इल्लल्लाह में 70,000 साल गुजरिया 70,000 साल ला इलाहा इल्लल्लाह में गुजरिया अना लिखी करे पूरा कई रब करीम फरमाया ओ कलम लिख मुहम्मदुर रसूलुल्लाह कलम तो अर्ज करे मौला तुझे नाले सा गद लिखा तुझे नाले सा गद किए लिखा ओ मुझे महबूब जा परवानो कुर्बान वजा शान तदसो तो असांजे दिल पर नबी जो अल्लाह ताला पांजे लोहे महफूज में पांजे इस्म सा गद मुस्तफा जो इस्म तो लिख रहा है जो सुभान अल्लाह लिख मुहम्मदुर रसूलुल्लाह ओ कलम तो अर्ज करे मुझा मौला तुझे नाले सा गद लिखा हा कलम लिख मुझे नाले सा गद मुझा मौला यो भला केरा केड़ी हस्ती आ जो नालो तू पांजे नाले सा तो गदाए सुभान अल्लाह रब तो फरमाए ओ कलम जे कदे न मुस्तफा के दुनिया में नाण्या तो ओ कलम चालो ए महफूज के बीमार रब न बनाया कलम तो के भी न छाया ये पूरी कायनात न मुस्तफा जे नूर जे करे मान नूर मा ठाए छलिया मान नूर मुस्तफा जे नूर मा ठाई आए कलम लिख मुहम्मदुर रसूलुल्लाह वरी कलम लिखो मुहम्मदुर रसूलुल्लाह लिखंदे लिखंदे वरी कलम के 70,000 साल गुजरी वया कलम बेहोश थी गिरी पियो कलम के विचा कीर अची वियो कद वारी पेन के अञा भी ॾिसंदा आहियो कद वारी पेन के अॻियां चीर ॾिनल हूंदो इहा उन कलम जी निशानी ओ जॾहिं 70,000 साल ला इलाहा इल्लल्लाह में लिखण थिया मुहम्मदुर रसूलुल्लाह में भी प्यारा दोस्तो 70,000 साल गुजरिया कलम तो अर्ज करे मुझा मौला मुखे लिखण में एतिरो टाइम लॻो आहे इनखे पढ़ंदो केरु लिखण में हज़ारे साल लॻाइनि त पढ़ण में भी त हज़ारे साल लॻंदा ओ मुझा मौला इनखे पढ़ंदो केरु नबी जी उम्मत ईंदी मां उन्हनि जे ज़बान में अहिड़ो त पावर रखंदो जो हिकिड़े पलक में पढ़ी वठंदा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
ज्यादा करे सुभान अल्लाह रब करीम जे ज़बान में एड़ो पावर रखल में बरकत में पड़ी थना ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मुझे महबूब वजह फरमाना रब करीम फरमाया ओ कलम हाने नबी जी लिस्ट लिख ओ मुझा मौला छा लिखा जो हुक्म थे हाने रब पांजो शान तो बयान फरमाए कलम लिख हजरत आदम अलैहिस्सलाम जी उम्मत गुनहगारा रब वाहिदुल कहारा कलम के हुक्म थी दो वयो कलम लिखे तो हजरत आदम अलैहिस्सलाम जी उम्मत गुनहगारा रब वाहिदुल कहारा हजरत नूह अलैहिस्सलाम जी उम्मत गुनहगारा रब वाहिदुल कहारा हजरत शीस अलैहिस्सलाम जी उम्मत गुनहगारा रब जो हुक्म थींदो तो वने कलम लिखंदो तो वने शीस अलैहिस्सलाम जी उम्मत गुनहगारा रब वाहिदुल कहारा हजरत इलियास अलैहिस्सलाम जी उम्मत गुनहगारा रब वाहिदुल कहारा हजरत इब्राहीम अलैहिस्सलाम जी उम्मत गुनहगारा रब वाहिदुल कहारा हजरत इस्माइल अलैहिस्सलाम जी उम्मत गुनहगारा रब वाहिदुल कहारा हजरत मूसा कलीमुल्लाह जी उम्मत गुनहगारा रब वाहिदुल कहारा हजरत इदरीस अलैहिस्सलाम जी उम्मत गुनहगारा रब वाहिदुल कहारा हजरत याकूब अलैहिस्सलाम जी उम्मत गुनहगारा रब वाहिदुल कहारा हजरत इसाक अलैहिस्सलाम जी उम्मत गुनहगारा रब वाहिदुल कहारा हजरत ईसा रूहुल्लाह जी उम्मत गुनहगारा लिखो अल्लाह ताला के रब तो फरमाए लिखो रब वाहिदुल कहारा जगह हिक लख 24,000 कमो पेश नबी जी लिस्ट लिखी वई सब जे जान लिखे लात रब वाहिदुल कहारा शाद समझ में अचे तो दिल वाली राड़ करे दस्तगीर जो नाम खुदा जे दस्तगीर जो नाम रसूलुल्लाह राजी थी वे रब तो फरमाए कलम लिख इन आखिरी ज़मान नबी जी उम्मत गुनहगारा रब वदो इन जे मथा मेहरबान आखिरी ज़मान नबी जी उम्मत गुनहगारा रब इन जे मथा वडो मेहरबान है 1,24,000 कमो पेश नबी आया मालूम थियो हजरत आदम अलैहिस्सलाम का वठी हजरत ईसा अलैहिस्सलाम ते जेके भी नबी आया रब जा कानून विया मुस्तफा आयो दुनिया जा कानून कटजी विया मुस्तफा सुभान अल्लाह कुदरत पंहिंजा कानून बटाए छॾिया सुभान अल्लाह कार मां महिरबानी ते थे सुभान अल्लाह तो मुलाकात नबी जे करे छा मिलियो आ मुझे अल्लाह का कुछ ध्यान से लाडा सुभान अल्लाह समझी करे आओ तो सुभान अल्लाह छा मिलियो अरे हो तो रुठन रब मुस्तफा जे करे राजी थियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुस्तफा जे करे छा मिलियो मुझे कमाल ना है मुस्तफा जो कलमो पढ़े तब पलीत मां पाक महबूबत कलमो पढ़े तब पलीत मां पाक जहन्नमी मां जन्नती सुभान अल्लाह सुभान अल्लाह पर वडी गाल ई आहे हे छो सोचे तो नबी जे तरह तो कुछ न मिलियो छो जो उनखे मिलंदी पलीत मां पाक उहो थींदो ऐं प्यारा दोस्तो
दोस्ती मां जन्नती उहो थींदो जे ईमान सां कलमो पढ़ियो तो हिन ईमान सां कलमो पढ़ियो हुजे त हिनखे पाकाई मिले न ईमान सां कलमो पढ़े त जन्नत मिले सुबह के मुबारक रब करीम ईमान वारो कलमो तोखे नसीब फरमाए जो नबी जो प्यार भी साहिब के जी तने खबर पतिया दे का टेस्ट कभी आ वरे लाल ना मच्छी खाए भी तो खबर पड़ी है तो लूण अथर या न अथर अला टेस्ट थी या खाइण सां अच्छा वो हिन चंद्रे दिल सां पढ़ियो हुजे त इनके ज़ाइको अचे त हिन ईमान सां कलमो पढ़ियो हुजे त फ़ाइदे जी ख़बर पवे न अञा तवे तो नबी जे दर ते कुझु कोन्हे सुनन जे दर ते त तोखे ईमान जी दौलत मिले ख़बर पई वञे त मुस्तफा जे कल्ब में शफाअत नज़र सुभान अल्लाह सुभान अल्लाह काशे तव्हां कंहिंखे अॻियो ॾेखारियो अदा सॼी दुनिया ॾिसे थी चवे मूंखे नज़र नथो अचे छा चऊं त तुंहिंजे अखि जो कसूर आहे न सबिर साबिर ॾिठो मुस्तफा जी शफाअत जी सुभान अल्लाह असां त अण ॾिठे मुस्तफा जी शफाअत जी सुभान अल्लाह जो मदीने में आ करम हिते पियो करे सुभान अल्लाह मुस्तफा जे सुञाणप जे लाके कामिल जी दामन ज़रूरी आहे सुभान अल्लाह के दुनिया जे कामयाबी जे ला उस्ताद जो हुजन जरूरी आहे नाकाम वो थींदो जेको बे उस्ताद हूंदो अदा भटकंदो वो जेको बे पीर हूंदो जे जेको पीर न हूंदो के कामिल जे दामन में हथ न हूंदा शैतान अदा चोर उन जे घर में घरंदो आहे जाथे माल हुजे सुभान अल्लाह सुभान अल्लाह दादा न जो सुभान अल्लाह हिकड़ो पे सुन्नीअ के मेणा दे तव्हां सुन्नी नमाज़ पढ़ंदा हो तव्हां जा ख्याल वारा काथे हलिया हूंदा तव्हां जे ॾिसो त ज़हन में शैतान तव्हां वटि अचे थो तव्हां जे ख्याल थो ॼाणाए असांजे नमाज़ में असांखे ख्याल न ईंदो आहे फैसलो त तूं पाण ई करे छॾियो दुश्मन मेहनत उते कंदो आहे जाते ज़रूरत हुजे हुनखे ख़बर आहे त ॿाहिरि जिन कीअं चवंदा त इहे कंदो मथ उन्हनि खे जेके जाते ज़रूरत आहे ताज़ा तरफ़ करे सुभाणे सुनी तोखे मुबारक आहे अहिड़े दस्तगीर जी दामन वरती आहे जो को वार खे लुटाए नथो सघे मुरीद जा कपड़ा फाटल हुजे कपड़ा फाटल के न ॾिसजा जुती छिकल हुजे त जो छिकल जुती खे न ॾिसजा इहो त ॾिसजा हथ के जो ज़रूरत आहे फिटाए दस्तगीर त आला है दस्तगीर पर मुझे मुरीद सा फिटाए सत पीढ़ियों उन जो नस्ल सुख जो टुकुर न खाइयो आने कर से सुभान अल्लाह दस्तगीर जो मुरीद जे मथा हथ मचाए जे मथा के वडेरे जो हथा सुभान अल्लाह के जे मथा के शादी जो हथा के जे मथा के जो हथा पर वाह दस्तगीर जा गुलाम के मुबारक
तो असांजे मथां थोड़े दस्तगीर जो हथा दस्तगीर जो जे मथां हाथ हाथ जे वार के भी तो ना दस्तगीर फरमा पूरी दुनिया के ये ॾिसंदो जे तरीअ ते राई जो दाणो तरीअ ते राई जो दाणो केतिरो वॾो थींदो आहे मां पर कदरी ॾाढा सुठा लॻा किले ॾेढ जो त थींदो सॼो थींदो आहे ॾिसण में बि मस्त ईंदो आहे पोइ पूरी दुनिया खे ईअं ॾिसे थो बाक़ी हे दस्तगीर जा आशिक़ परे हूंदा दस्तगीर लॻा हाय हाय सुभान अल्लाह वाह असां अहिड़े मुर्शिदनि जी दावत वरिती आहे जो हिते बि बेड़ो पार आहे अॻिते बि हुनजो बेड़ो पार मरंदासीं दस्तगीर जी दामन छॾींदासीं न जंहिंजे तरह तव्हांजो को मिलंदो आहे वो उनजो ई ॻाईंदो आहे 24 कलाक दस्तगीर जो के दिते वणे या न वणे असां दस्तगीर जो 24 कलाक ॻाईंदासीं हाणे त भेज दस्तगीर पीरन जा पीर बेड़ो तारे दे पीरन जा पीर बेड़ो तारे दे कर दस्तगीर बेड़ो तारे के सरड़ो जे बाबा मुसीबत हले दी पे अल्लाह ताला ऐ माकड़ वाली जे मुसीबत हले दी अल्लाह ताला माफी अता फरमाए आ पीरन जा पीर बेड़ो तारे दे देर न कर दस्तगीर शरत के में मुंह जो धरड़ो बंद थियो पुटड़ो वयो ऐ खुशियुन जो दर बंद थियो कोन हलियो तस्वीर बेड़ो तारे दे देर न कर दस्तगीर बेड़ो तारे दे और आ पीरन जा पीर बेड़ो तारे दे देर न कर दस्तगीर बेड़ो तारे दे पर कदर जाने जो आ पीरन जा पीर बेड़ो तारे दे देर न कर दस्तगीर बेड़ो तारे दे वयद परिय पर पुटड़े के परणाण ले कोशिश कई पुटड़े जे घरड़े ठाण ले आई छोड़ जीवीर बेड़ो तारे दे पीरन जा पीर बेड़ो तारे दे देर न कर दस्तगीर बेड़ो तारे आयो बगदाद का ताजो दिल पर दाद करे पहुंची वजे छो दिल सांजो फरियाद करे इसी जयाई मुर्शिद मीर बेड़ो तारे दे देर न कर दस्तगीर बेड़ो तारे आयो था तुझो शान नो कर तो जायो दे सोवारा जान नो कर शान नो कर तो जायो दे सोवार जान नो कर तो जायो तुझे हथ दे केतरा काफर मुसलमान थिया असाते भी सोना तो जा एहसान थिया किया लायो एहसान नो कर तो जायो दे सोमा
चांद निसार भी शेर तुझा ठाहींदो तुझे कदमन का कुर्बान न कर खोजा तुझे कदमन का कुर्बान न कर तो जायो भाई हथ मथे घणी भेज अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू ये सुन्नत रब या सुन्नत पढ़ो कुरान इंशाअल्लाह खुद मुझे